समूरा आसरा लाए छॾिया आहिनि। हाणे त रुको मौत जो इंतज़ार आहे। चाहियां थी तो उहा जल्द मां जल्द अचे। मीरा, मालिक साईं कंदो तुंहिंजे मथां मौत टरी वेंदी। मां तुंहिंजी वॾी ज़िंदगी जे लाइ दुआ कंदसि। न खोछण, तूं मुंहिंजी ज़िंदगी लाइ दुआ न कर। जेकर तोखे दुआ करणी आहे न त हिन क़ौम जे लाइ दुआ कर त हीअ जहालत मां ॿाहिरि अचे, त जीअं ॿीहर का बि मीरा क़ैद न थिए ऐं न वरी का कोच जवानीअ में बेवा बणिजी वञे। दुआ करणी अथी न त हिन क़ौम जे लाइ कर। मालिक साईं हिननि खे हिदायत ॾे त जीअं का बि फातिमा के बि हवेली जी हवस जो शिकार न थिए। जेकर तोखे दुआ करणी आहे न त हिन क़ौम जे लाइ कर त मालिक साईं हिननि में इको ॿधी ऐं इतिहाद पैदा करे त जीअं सभु पंहिंजूं ज़ाती रंजिशूं विसारे हिकु मुठ बणिजी वञनि ऐं पंहिंजे मुस्तक़बिल जी हिफ़ाज़त कनि। मीरा, मां बिल्कुलु उन्हनि जे लाइ दुआ कयां ऐं तूं आमीन चई आहे। मूंखे पूरी पक हुई त मालिक साईं असांजी दुआ ज़रूरु ॿुधी आहे, पर मुर्दा क़ौम जे लाइ का बि दुआ क़बूल नाहे कई वेंदी। तूं सची आहीं कुंज, सची आहीं। जंहिंजी ज़मीरनि खे ज़ंग चढ़ी वञे ऐं जेके पंहिंजी गैरत खे लालच जे वर चाढ़े छॾनि, उहे घर जो सुकून छॾे घर खां ॿाहिरि कीअं ईंदा ऐं उहे कंहिं न्याणे जे लाइ रोडनि ते कीअं निकिरंदा? छो जो उहे त एतिरा बेग़ैरत बणिजी विया आहिनि जो पंहिंजी सॻी न्याणी जो बि नंगो नाच ॾिसण जे लाइ तयारु लॻा पिया आहिनि। जिन पंहिंजी धरती माउ जो कर्ज़ नाहे लाथो, उहे पंहिंजी सॻी माउ जो कर्ज़ कीअं लाहींदा? हैफ़ हुजे अहिड़ी जाहिल क़ौम जे मुंहं मथां जंहिंजूं न्याणियूं सरे बाज़ार नीलाम थींदियूं थियूं रहनि ऐं मासूम न्याणियूं हवस जो निशानो बणिजंदियूं थियूं रहनि, पर उन्हनि जा मर्द पंहिंजे ज़ाती मशग़ूलनि में मसरूफ़ हूंदा आहिनि। जंहिं क़ौम जे नौजवाननि खे मोबाइल हलाइण मां फ़ुर्सत न मिले, भला उहे छा पंहिंजी क़ौम जे ईंदड़ मुस्तक़बिल जी जंग विढ़ंदा? सच चयो आहे कुझ। मुर्दा क़ौम जे लाइ दुआ त मालिक साईं बि क़बूल न कंदो, पर तूं ऐं मां हिन जाहिल क़ौम जे मुर्दा ज़मीर खे किथे थियूं जगाए सघूं? सच मीरा, असांजी क़ौम एॾी त ग़फ़लत जी निंड सुतल आहे जो हाणे हिननि जे मथां कुदरत वारे जे तरफ़ां अलार्म अचे ऐं चए उथो, पंहिंजी ज़मीर खे जगायो। पोइ बि हीअ क़ौम पंहिंजे कननि में कपा विझी छॾींदी या हक़ ई सच जी आवाज़ खे हिकु कन मां ॿुधी ॿिए कन मां कढी छॾींदी। हिन क़ौम में उमेद रखणु जाइज़ आहे मीरा। चाचा, ॿाहिरि छा पियो थिए? उन बारे में असांखे कुझु ॿुधाईंदे? अम्मा, सभु कुझु ख़तमु थी चुको आहे। रबन ऐं उठो क़ैद थी चुका आहिनि ऐं कमाल ख़ान सियासत में ऐलान करे चुको आहे हीअ जेका इलेक्शन अचे पई उन में बीहे थो। जेकॾहिं इलेक्शन खटियाई न पोइ त तबाही शुरू थी वेंदी। पर चाचा, कमाल ख़ान जहिड़े ज़ालिम शख़्स खे केरु वोट ॾींदो? अम्मा, केरु थो चए त कमाल ख़ान हाराए वेंदो? चाचा, थी सघे थो त कमाल ख़ान हाराए वञे ऐं अवामुनि खे वोट न ॾे। ही पहिरियों ज़ालिम त न आहे जेको इलेक्शन में बीहे पियो। असां त सदाईं पंहिंजे लाइ ज़ालिम हुकुमरान ई चूंडिया आहिनि। तूं सही थो चवीं चाचा। जाहिल क़ौम सदाईं पंहिंजे लाइ ज़ालिम हुकुमरान चूंडींदी आहे। असां में अञा इहो शौर ई नाहे आयो त असां सभु जा सभु हिकु बणिजी हिननि ज़ालिमनि जी रस्ता रोक कयूं। ऐं उहे बि असांखे सुञाणे विया आहिनि त जेसीं ताईं असां उन्हनि जे इंतिशार जो शिकार रहंदासीं तेसीं ताईं उहे असां मथां हुक्मरानी कंदा रहंदा। जंहिं ॾींहुं कमाल ख़ान खे पार्टी जी सपोर्ट मिलंदी न, उन ॾींहुं ॻोठ जे विच चौराहे ते सभिनी जे साम्हूं रबन ऐं ओठे खे सीने में गोलियूं हणी मारे छॾींदो। हिन ॻोठ में पंहिंजी दहशत खे क़ाइमु रखण लाइ इहो क़दम ज़रूरु खणंदो। चाचा, असां मौत खे क़बूले छॾियो आहे, हुन जा इनकार ई न आहे। तोखे मां
हथ ॿधी हिकु अर्ज़ु कयां थी। हुकुम कर अमड़, जेको बि मुंहिंजे वस में हूंदो मां ज़रूरु कंदुसि। चाचा मां इहो नथी चवां त तव्हां असांखे बचाइण जी कोशिशि कयो, बसि एतिरो चवां थी त मूंखे मुंहिंजे रबनि सां गॾु मारियो वञे। चवंदा आहिनि त मरण वारे जी आख़िरी ख़्वाहिश पूरी कई वेंदी आहे। चाचा मुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश आहे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।